बे न्यूज़ में खबरों अपडेट जो सिलसिलो जारी है। मल्लीर का खबर शामिल क्यों पिया। मुश्ताक अहमद गपोल जे रिपोर्ट मुताबिक शाह लतीफ़ टाउन जे स्टेट ब्रोकरन MDA जे कामोरन तर तपाए छो। रिश्वत एवेज़ ब्लड फाइल ते भी जाली फाइल ठहण लगी, जै सबब केतराई खानदान पंहिंजे घरनि ऐं प्लाटनि तां बेदखल थी विया। ज़िला इंतजामिया समेत हद पुलिस बि बासरनि अॻियां गोॾा खोले छॾिया। शहरनि जो एहतजाज। उन मौके ते मीडिया सां ॻाल्हाईंदे मुस्मात रुखसाना ऐं महमद इस्माइल लाशारी इल्ज़ाम हणंदे चयो त मुक़दस नाले औरत पाण खे पीपल्स पार्टी जी अॻुवान ज़ाहिर करे थी, जंहिंखां शाह लतीफ़ टाउन सेक्टर 21C में 3 प्लाट नंबर 9091 ऐं 303 ख़रीद कया, जंहिंखे अधु रक़म ॾिनी। बकाया किस्तनि में ॾिना हुआ। हुन वधीक चयो त किस्त बि हर महीने ॾींदा पिया अचूं, पर जॾहिं प्लाटनि ते अॾावती कमु शुरू कयो त राणा अफ़ज़ल ऐं संदसि ज़ाल मुक़दस कम खां रोकींदे भितियूं ड्राहे लखे रुपयनि जो नुक़सान कयो, जेका सरासर ज़्यादती आहे। पीपल्स पार्टीअ जे आड़ में वठी असांखे संगीन नतीजा भोगण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। 3 प्लाटनि जी अधु रक़म अदायगीअ बावजूद ब्लड फाइल ॾियण खां ठुप जवाब ॾेई छॾियो आहे। मुतासिरनि SSP मल्लीर MDA जे आला अमलदारनि खां मुतालबो कयो त जाली फाइलनि ज़रिए शहरुनि जे प्लाट ते कब्ज़ा कंदड़ टोले ख़िलाफ़ जोगा उपा वरिता वञनि।